मुझे मरण खां पोइ मूं ते मेहर करे सरदार मुडे अच जांसि गो मुझे सवाल जवाब ने ॾियण वेले मन ठार मुडे अच जांसि गो सकरात वारी दुखी ॾाढी घड़ी तो सिवाय मां पवंदुसि ॾाढो अड़ी सकरात वारी दुखी ॾाढी घड़ी तो सिवाय मां पवंदुसि ॾाढो अड़ी हिक नज़र मदीने खां रखजां दिलदार मुडे अच जांसि गो हिक नज़र मदीने खां रखजां दिलदार मुडे अच जांसि गो मुझे मरण खां पोइ मूं ते मेहर करे सरदार मुडे अच जांसि गो मुझे सवाल जवाब ने ॾियण वेले मन ठार मुडे अच जांसि गो सजी उम्र गुनाहने में गारी मुझी तौबह आजारी सजी उम्र गुनाहने में गारी मुझी तौबह अमल चङो मूं वटि आहे कुर्बदार मुडे अच जांसि गो न अमल चङो मूं वटि आहे कुर्बदार मुडे अच जांसि गो मुझे मरण खां पोइ मूं ते मेहर करे सरदार मुडे अच जांसि गो मुझे सवाल जवाब ने ॾियण वेले मन ठार मुडे अच जांसि गो कल में साक जाए रवानू पिरी इहो अर्ज़ु आ तोखे रोज़ानू पिरी कल में साक जाए रवानू पिरी इहो अर्ज़ु आ तोखे रोज़ानू थो सिक मां सॾड़ा ॾाढा कयां अखियुनि ठार मुडे अच जांसि गो थो सिक मां सॾड़ा ॾाढा कयां अखियुनि ठार मुडे अच जांसि गो मुझे मरण खां पोइ मूं ते मेहर करे सरदार मुडे अच जांसि गो मुझे सवाल जवाब ने ॾियण वेले मन ठार मुडे अच जांसि गो आहे फैज़ खे तुंहिंजो सहारो साईं खपे कबर में नूरी
शाफी शिफाअत करण वारो शफादार मुडे अच जांसे गो आई शाफी शिफाअत करण वारो शफादार मुडे अच जांसे गो मुझे मरण खां पोए मुते मेहर करे सरदार मुडे अच जांसे गो मुझे सवाल जवाब दियण वेले मन ठार मुडे अच जांसे गो मुझे मरण खां पोए मुते मेहर करे सरदार मुडे अच जांसे गो।